नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। वक़्तां के मलीर मां ख़बर ईंदड़ बैंक मां कैश क़ढराए ॿाहिर ईंदड़ शहरनि खां फुर कंदड़ 8 रुकनी गुरूह खे पुलिस सोगो करे वरितो। गिरफ्तार जवाबदारनि में ज़ाहिद हुसैन, महबूब, एहसान, अब्दुल रशीद, सोनू, गुल हसन, सलाह ऐं जलाल उर्फ एजाज शामिल आहिनि। पुलिस मूजिब शाह लतीफ़ पुलिस इंटेलिजेंस बेस ते कार्रवाई कई। संदन कब्ज़े मां हथियार, रोक रक़म ऐं फुर कयल मोबाइल फोन्स बरामद कया विया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त ॾोहरनि जो गुरू ख़ासि करे सिखण जे इलाइक़े में बैंक मां लखें रुपया कैश कढराए ॿाहिर ईंदड़ शहरनि खे निशानो बणाईंदा हुआ। गिरफ्तार जवाबदारनि सिखण, शराफी ॻोठ ऐं शाह लतीफ़ में केतिरनि ई शहरनि खां फुर जो इंकशाफ पिणु कयो आहे। जवाबदारनि जे ख़िलाफ़ वधीक जांच ऐं कानून मूजिब कार्रवाई कई पई वञे। जवाबदारनि खां हथ कयल हथियार फारजिंक लाइ रवाना कया विया आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।